शिकारपुर खां मीर असलम मक्सी जी रिपोर्ट। शिकारपुर सिटी जे लेकदर थाणे जी हद में गुज़िरियल ॾींहुं माइटनि जे ज़ाती अणबड़त तां कयल फायरिंग जे नतीजे में अलावाली चौक शिकारपुर लॻ ज़ख़्मी थी दड़ बिस्मिल्ला फूड सेंटर जो मालिक नौजवान साफ़ी फ़कीर कमालदीन ॾाढो मक्सी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल शिकारपुर आंदो वियो, जिते सिविल अस्पताल शिकारपुर जे MS डॉक्टर नादिर अली पंवर जे ख़ासि तवज्जो ते डॉक्टरनि पारां फर्स्ट एड ॾियण खां पोइ वधीक इलाज जे लाइ खेसि हिरा अस्पताल सखर रिफर कयो वियो। तंहिंजो हिरा अस्पताल सखर जे डॉक्टरनि पारां कामयाब ऑपरेशन करण खां पोइ संदसि जी हालत हाणे बहितरी तरफ़ वधी रही आहे। डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब शिकारपुर जे सदर मीर असलम मक्सी ऐं साथी साफ़ी तरफ़ां SSP शिकारपुर शाज़िब चाचड़ ऐं लेकदर थाणे जे पुलिस खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। दोस्तनि ऐं हमदर्दनि खे सख़्त ऐं सेहतियाबीअ जे लाइ दुआउनि जी अपील कजे थी। मोटरसाइकिल नहीं खड़ोगे।